आलाणी लॻे ॻोठ होत ख़ान जलबाणी जे रहवासण बेवा इफ़्तिख़ार बेगम जलबाणी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब हालाणी साम्हूं एहतजाज कयो। हुन दाहिं ते चयो त 7 वरियनि खां सरापा एहतजाज आहियां। ॻोठ में मुंहिंजे वालिद जे खाते वारी 9 एकड़ ज़रई ज़मीन ते बासरन हाजी सिद्दीक़ जलबाणी, मीर जलबाणी, ग़ुलाम नबी जलबाणी, अहमद लोहार कब्ज़ो करे ज़बरदस्ती फसल जी पैदावार खणी रहिया आहिनि। हुन चयो त ज़मीन जा काग़ज़ात मूं वटि आहिनि, मां ज़मीन ते वञां थी त हू मौतमार धमकियूं ॾेई परेशान करे रहिया आहिनि। हुन चयो त मां ग़रीब आहियां, केतिरा ई एहतजाज कया आहिनि पर के बि ॿुधण वारो नाहे। हुन चीफ जस्टिस सिंध कोर्ट, हाई कोर्ट, DC नौशर फिरोज़ खे अपील कई त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।